अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक बेहतरीन अपडेट अची चुकी है तकरार ड्रामे जी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे में दोस्तों एक नओं मोड़ अचण वारो आहे। ही जेको दोस्तों अॼु हिकु वीडियो तव्हांखे असां ॿुधाए रहिया आहियूं, इन में जेकूं बि ख़बरूं आहिनि तकरार ड्रामे जूं, इहे तव्हांजे लाइ कम जूं आहिनि दोस्तों। इन वीडियो अगरि तव्हां न ॾिठो त सम्झो तव्हां कुझु बि न ॾिठो। मुंहिंजे ख़्याल में ही नंढड़ी 1.5 मिंट जी वीडियो तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे ऐं सॼी अपडेट तव्हांखे मिली वेंदी ऐं तव्हांखे जेको आहे दोस्तों तव्हां पाण बि अपडेट थी वेंदो ही वीडियो ॾिसी करे। ऐं थी सघे दोस्तों शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेका किस्त हाणे अचण वारी आहे ऐं हिकु ॿ किस्तां जेकियूं ईंदियूं उन में तव्हां इहो यादि करे छॾियो, मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो। जेको सिजावल ख़ान आहे उन खे फ़िलहालु रखूं था हिकु पासे, हलूं था पहिरियों भावल ॾे। जेको भावल हाणे वक़्तु छुटी वियो आहे ऐं वक़्तु क़ैद खां निकिरी आहे, सिधो भावल सां मिलंदो ऐं भावल खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो ऐं वधीक कूड़ हणंदो त कंहिं मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो, मूंसां मूंखे छा चयो, हुन मूंखे छा चयो, मूंखे कीअं क़ैद करे आहे। यानी भावल जा कन भरींदो ऐं भावल त अञा ई वरी जेको आहे उठाए अञा वधीक हू जेको आहे कावड़ ऐं गुस्से में अची वेंदो। सिधी ॻाल्हि कंदो पंहिंजी धीउ राणी खे, ॾिस मां तव्हांखे चवंदो हुउमि न त इहो मूंसां जो कमु आहे। हू बि परेशान थी वेंदी त बाक़ी ईअं कीअं थियो। ऐं भावल इहो चवंदो, ॾिस जेकी फायरिंग करे आहिनि उहे बि मूंसां वारा आहिनि। वक़्तु चवंदो हा बिल्कुलु इहो मूंसां माण्हू मारियो आहे, घर जे मथां तोखे बि मारण लाइ आया हुया, बहरहाल तूं बची वएं। हाणे हिकु दुश्मन खे कोन छॾींदासीं, ॿई गॾिजी करे मूसा मीर सभिनी खे ख़तमु कंदासीं। यानी वक़्तु त एॾो जज़्बो ॾियाईंदो इन भावल उठ खे ऐं भावल उठ बि बिल्कुलु तयारु थी वेंदो ऐं वक़्तु इहो बुराई जेको आहे शैतानी पूरी कंदो। लेकिन हिकिड़ी दोस्तों ॻाल्हि ॿुधायां, चवंदा नवां ॾहें ॾींहुं चोर जा हिकिड़ी भाॻे जो। ऐं जेको चैनल आहे मुंहिंजे भाउ जो आहे, असांजो तमामु सुठो प्यारो भाउ आहे, पंहिंजी सुठी महिनत कंदो रहे थो, शाहिद खुसरो। ऐं तव्हांजे लाइ सुठा व्लॉग्स ठाहे थो। सो तव्हां हिन जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं सुठा कमेंट्स कयो। महिरबानी।